चवंदासीं अफ़सोसनाक ख़बर तव्हां सां शेयर कंदासीं। कराची में बदअमनीअ जो राज वधी वियो आहे। लियारी एक्सप्रेस वे ते हथियारबंदनि जी फायरिंग में अखियुनि जे बीमारियुनि जो माहिर डॉक्टर मारिजी वियो आहे, जॾहिं त हिकु डॉक्टर ज़ख़्मी थी पई आहे। जी नाज़रीन, तव्हांखे आगाही ॾेई रहिया आहियूं। मक़तूल जी सुञाणप अॻूणे डायरेक्टर हेल्थ KMC एंड पब्लिक हेल्थ डॉक्टर बीरबल तौर थी आहे। फायरिंग में डॉक्टर बीरबल जी संदसि असिस्टेंट डॉक्टर कुरतुल्लैन ज़ख़्मी थी पई आहे। मक़तूल जो लाश ऐं ज़ख़्मी खे अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। एक भेरो बीहर आवासा अहम खबर शेयर कर रहा आहियूं। कराची में बदअमनी जो राज बरकरार आहे। लियारी एक्सप्रेस वे ते हथियारबंदनि जी फायरिंग में अखियुनि जी बीमारियुनि जो माहिर डॉक्टर क़त्ल थी वियो आहे। डॉक्टरियाणी ज़ख़्मी थी पई आहे। ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर कयूं पिया। कराची में लियारी एक्सप्रेस वे ते हथियारबंदनि जी फायरिंग में अखियुनि जे बीमारियुनि जो माहिर डॉक्टर बीरबल मारिजी वियो आहे, जॾहिं त संदसि असिस्टेंट डॉक्टर कुरतुल्लैन ज़ख़्मी थी आहे। तफ़सील मालूम कंदासीं। कराची में आवाज़ न्यूज़ रिपोर्टर आमिर सुप्रो असां सां लाइन ते मौजूद आहे। जी आमिर, कहिड़ा तफ़सील आहिनि? हाँ जी बिल्कुल अली रज़ा, डॉक्टर बोरूबी जेको साबिक़ डायरेक्टर हेल्थ KMC जो हुयो वो अॼु लियारी एक्सप्रेस भरिसां गार्डन जे रोड सां वञी रहियो त उनखे टारगेट कयो वियो आहे ऐं फायरिंग जे नतीजे में जेको डॉक्टर हुयो उहो मौके ते ई मारिजी वियो आहे। उन्हनि जेके असिस्टेंट कुरतुल्लैन हुई उहा सख़्तु ज़ख़्मी थी पई आहे, जंहिंखे अस्पताल मुंतक़िल कयो आहे। ॿिए तरफ़ उन वाक़े जा CCTV फुटेज पिण अची विया आहिनि, जंहिंमें नज़र अचे थो त डॉक्टर जी गाॾी ते जेको आहे त फायरिंग नज़र अचे थी ऐं तेज़ स्पीड सां वञी गाॾी रुके थी। पर पुलिस जो चवणो आहे त डॉक्टर खे जेको आहे टारगेट करे जेको आहे गार्डन जे भरिसां मारियो वियो आहे। ठीक है आमिर, अवां जी वॾी महिरबानी।